हाँ जी बिल्कुल नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधायां त पूरी मुल्क जी गंबड़ में भी जेके मुहर्रमुल हराम जा ॾिहाड़ा आहिनि वॾे अक़ीदत एतिराम सां मल्हाया पिया वञनि। मां तव्हांखे ॿुधायां त अॼु नव मुहर्रमुल हराम जो जेको मरकज़ी मातमी जुलूस आहे उहो सैयद ज़ुल्फ़िकार शाह बुखारी जे इमाम बारगाह मां बरामद थींदो, जेको पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदो। जेका चना इमाम बारगाह आहे उते पहुचंदो। उते जेको आहे जेके मुख़्तलिफ़ अंजुमनूं आहिनि उहे उन जेके मातमी जुलूस आहे उन में शामिलु थींदियूं, जंहिं बाद जेको आहे उहो पंहिंजे रवायती रस्तनि शिखमाला खां अबुलवाह खां थींदो, जेको आहे सैयद हैदर शाह बुखारी जी सैयद केरचा जे पिण ते जेको आहे पहुची करे ऐं उते नहर थी वेंदो, जिते जेके नाले वारा जेके नुआ ख़ान आहिनि उहे उते नुआ ख़्वानी कंदा, जॾहिं त जेको उते मजलिस अज़ा बि जेको आहे उते अदा कई वेंदी, जंहिंमें मुख़्तलिफ़ ज़ाकिरीन आहिनि उहे उते मजलिस बर्पा कंदा। मां तव्हांखे ॿुधायां त जेके या हुसैन जी सताउनि सां हीउ जेको मातमी जुलूस आहे उहो उनजी सिक्योरिटीअ लाइ जेको आहे DSP गंबड़ जी अॻवानी में जेको सभनि जी तादाद में पुलिस जा जेके एहलकार आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि, जॾहिं त जेके रूट आहिनि मातमी जुलूसनि जा उन्हनि जी सफ़ाई सुथराई लाइ म्यूनिसिपल कमेटी पारां जेको आहे जेके सफ़ाई सुथराई आहे उहो क्लियर कई वई आहे। रूट जेको आहे मुकमल साफ़ कया विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त जुलूस जी निगरानीअ लाइ जेको जेके मुख़्तलिफ़ एम्बुलेंस आहिनि, गिम्स इंतिज़ामिया आहे, PPH आहे ऐं रेस्क्यू अमलदार आहिनि, उहे पिणु उन्हनि लाइ जेको आहे उते तैनात आहिनि। जी।